जीए भुट्टो जीए अवाम काज़ीअमन टाउन कमेटी जे वार्ड नंबर 1 ते जनरल मेंबर जी सीट लाइ पीपल्स पार्टीअ पारां नामज़द कयल उम्मीदवार नौजवान बासलाहियत जाखोड़ी अॻवान पीपल्स पार्टी सिटी सदर इंजीनियर अब्दुल गफ़ार जतोई खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। संदसि चूंड निशान तीर आहे। पारां हाजी लियाकत आराई ऐं गुलशेर राजपूत काज़ी अहमद।